9 मई ते शहीदनि जे यादगारनि जी बेहुरमती कंदड़नि खे क़ौम कॾहिं बि माफ़ न कंदी। 9 मई जहिड़नि वाक़िअनि खे बर्दाश्त न कयो वेंदो। पाक फ़ौज, पुलिस ऐं ॿिया क़ानून लागू कंदड़ इदारा रियासत जी अलामत ऐं शींहं जी भित जीअं आहिनि, जेके मुल्क ऐं क़ौम जे वक़ार जे ख़ातिर कंहिं बि क़ुर्बानी ॾियण खां पोइते न हटंदा। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो इस्लामाबाद पुलिस लाइन में पुलिस ऑफिसरनि, जवाननि ऐं शहीदनि जे पोयंरनि खे ख़िताब। संदसि चवण आहे त शहीदनि जे क़ुर्बानीनि खे केर बि घटि नथो करे सघे। हू शहीदनि जे वारसनि खे पैगाम ॾियणु चाहे थो त अॼु जे ॾींहुं क़ौम ऐं पाक फ़ौज समूरनि क़ानून लागू कंदड़ इदारनि जे शहीदनि जे पोयरनि सां गॾु बीठल आहे। नव मई जे वाक़िअनि में मुलविस शरपसंदनि ऐं दहशतगर्दनि में को फ़र्क़ु नाहे, उन्हनि खे सज़ा ज़रूर मिलंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पेशावर में रेडियो पाकिस्तान जी इमारत जे दौरे दौरान तक़रीब ऐं अमनो अमा बाबति इजलास तोड़े सियासी समाजी अॻवाननि खे ख़िताब। संदसि चवणु आहे त रेडियो पाकिस्तान पेशावर मां ई मुल्क जी आज़ादीअ जो ऐलान थियो आहे। रेडियो स्टेशन जी तारीख़ी इमारत जी हालत ॾिसी ॾुख पहुतो। फ़ौजी ठिकाणनि ते हमला कया विया। अहिड़ो कमु दुश्मन बि 75 सालनि में न करे सघियो। सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाईंदड़नि ख़िलाफ़ एडीसी तहत केस हलाया वेंदा। सियासी कारकुननि खे भञ ऐं हमलनि लाइ भड़काईंदड़नि खे कंहिं बि क़िस्म जी रिआयत वेंदी। सॼे मुल्क में यौम तकरीम शहदा जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। क़ौम पारां शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश करण लाइ रैलियुनि जो सिलसिलो जारी। GHQ रावलपिंडी में मुख्य तक़रीब। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर समेत 3 हथियारबंद फ़ौजनि जे सरबराहनि, हाज़िर सर्विस तोड़े रिटायर्ड ऑफिसरनि जी शिरकत। क़ौमी टीम जो कप्तान बाबर आज़म बि शरीक। मुख़्तलिफ़ शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ शख़्सियतुनि जी बि शिरकत। आर्मी चीफ शहीदनि जे यादगार ते गुल रखिया। वहाँ जवार रहन रिफ्रेश्ड ऐं सिखन सुठियूं ॻाल्हियूं। टैंक बणाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ानो। ज़मीन जी जान, फसल जी शान। हाणे आयो सनलाइट 2 in 1 kg बचत पैक हले पूरो महीनो। टाइजर हारी जी अज़मत फसल में बरकत।